था ये मुंह भई छॾियो हिकिड़े बची पवी थो ॾींहं जो उस्ताद केड़ो आ तू कहिड़ो आहे सदाम तव्हां अञा पुछ न पंहिंजे टीओ खां पुछ सेलकारे खां पुछ उस्ताद कहिड़ा तोखे तुंहिंजे स्कूल तूं खातो जो स्कूल जी तोखे ख़बर कोन्हे कहिड़ा स्कूल बंदि आहिनि कहिड़ा खुलियल आहिनि मां ॾिस न बाराम ते आहे तव्हां ॻाल्हा बाराम ॻाल्हा कहिड़ो स्कूल आहे मसलो हल करे हलो साईं पीपल पार्टी जो चूंडियल काउंसलर आहियां यूनियन काउंसिल खानोड़ जो मुंहिंजे पंहिंजे वार्ड में 2 सालनि खां वठी मुंहिंजे ॻोठ जो प्राइमरी स्कूल शेर मोहम्मद कोसो बंदि आहे उते रिटर्न में एप्लीकेशनूं टीओ बहराम लाशारी ईडीओ कालपुर साहब आहे जेको आहे उनखे ॾेई बार बार फ़ोननि ते राब्ता थी असांजो उस्ताद मुक़ररु कयो कल्ह जॾहिं उन्हनि खां वियसि उस्ताद जे लाइ त हुनजो थोरो सख़्तु लहजो हुयो पहिरियां जेका असांजी मीटिंग थी उन खां पोइ जेको आहे मूं हुनखे सख़्तु लफ़्ज़नि में पुछाणो कयो त हुन उहा सोशल मीडिया ते हलाए ऐं DC जाम शोरो खे अप्रोच कराए मूं ते कूड़ी FIR कटी आहे ऐं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां हक़ जे लाइ आवाज़ु बुलंद कंदासीं ऐं आऊं पंहिंजे दोस्तनि खे इहो चवंदुसि शऊर रखंदड़ सिंध वासियुनि खे त भई जेको पंहिंजे तइलीम जे लाइ आवाज़ु उथारींदो हिन निज़ाम में हिन सां इहा शर हूंदो इहे तव्हां ॾिसिजो जेको आहे ऐं ज़ंजीरनि खां न ॾिजो पंहिंजे इलाइक़े जी मालिकी कयो ख़ासि करे स्कूलनि जी असांजी तालीम जे अगरि हूंदी बेसिक हूंदी त सिंध वधंदी न त न वधंदी ऐं हीअ वॾेरा शाही ही कामोरा केतिरो माण्हुनि खे टिजारींदा हिकु राति थाणे जी सख़्ती 3 राति जेल जी सख़्ती असांखे न झुकाए अहिड़ी मज़ामत जी पॉलिसी जारी रखो ऐं ऑफिसरनि खां पुछाणो करियो ज़रूरु करियो जेको आहे ही EDO पांदी खान कालपुर हुजे या तव्हांजे डिस्ट्रिक्ट में हुजनि सभिनी खां ज़रूरु पुछाणो कयो ऐं मूंखे हिन ॻाल्हि ते मलामत कोन्हे।